बाऊ खोसो जमयत उलमा इस्लाम यूसी ताजू खोसो जे इजलास तालके छुल जे जनरल सेक्रेटरी डॉक्टर खलील अहमद खोसो जी अगवाणी में थी गुजरियो। देर में ताजू खोसो जे अमीर मौलाना कारी सैयद अहमद बंगलानी इलेक्शन मुहिम के हवाले से एजेंडा पेश किया, जैसे खिताब कंदे तालके छुल के जनरल सेक्रेटरी डॉक्टर खलील अहमद खोसो चयो त हिन बस 191 के उम्मीदवार मीर शाज़िन खान बिजारानी और PS 2 जो उम्मीदवार मीर शफीक अहमद खोसो के वोट ॾेई कामयाब कंदा ऐं तालको छुल हमेशा जमयत उलमा इस्लाम जो घर है। इंशाअल्लाह जीत असांजे जमयत उलमा इस्लाम के उम्मीदवारन जी थींदी। यूसी ताजू खोसो जे अमीर मौलाना कारी सैयद अहमद बंगलानी खिताब कंदे चयो त असांजी यूसी ताजू खोसो में PP जे उम्मीदवारन के तारीखी शिकस्त ॾींदासीं ऐं यूसी ताजू खोसो जे अगवानी नाज़िम मंजूर अहमद तूफ़ानी खिताब कंदे चयो त इंशाअल्लाह जेकबाबाद जी सियासत में जमयत उलमा इस्लाम जा उम्मीदवार कामयाब थींदा। असां जमयत उलमा इस्लाम जे उम्मीदवारन जी कामयाबी लाइ ॻोठ ॻोठ शहर वञी माण्हुनि खे दावत ॾींदासीं त जमयत उम्मीदवारन खे वोट ॾेई कामयाब कंदा। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हाँ बेल आइकन खे प्रेस करण न विसारजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।